हेलो दोस्तों, अस्सलाम वालेकुम। दोस्तों, जैसा तव्हांखे मशहूर सियासतदान, अदीब, वकील रसूल बख्श पलीजो बाबत मालूमात ॾींदासीं। वीडियो के आखिर ताईं ज़रूर ॾिसजो। उम्मीद तव्हांखे ज़रूर पसंद ईंदी। मैं दूसरे उचक्कों और बदमाशों को बुलाकर तेरे मुल्क को तकसीम कर दूंगा, फिर हम पाकिस्तान में शामिल होते तो हम मुजरिम होते। We would not have entered this Pakistan if the conditions had been given to us. हमारे साथ फ्रॉड हुआ है। रसूल बख्श पलीजो ॻोठ मगर खान पलीजो जंगशाही ठटे में 21 फरवरी 1930 ते पैदा थियो। इन शुरुआती तइलीम ॻोठ मां वरिती ऐं वधीक तइलीम सिंध मदरसा अल इस्लाम मां हासिल कई। इन कानून जी सिध सिंध मुस्लिम लॉ कॉलेज कराची मां हासिल कई। पलीजो सियासी कारकुन ऐं लेखक सां गॾु पलीजो सुप्रीम कोर्ट जो वकील पिणु रहियो। MRD जे दौर में ही 11 सालनि जे लाइ सियासी मुखालफ़त सबबि जेल में रहियो। 1980 धारे इन जो घणो आर्ज़ो कोट लखपत जेल में क़ैद हेठि गुज़रियो। 1981 में एमनेस्टी इंटरनेशनल इन खे ज़मीर जो क़ैदी पिणु करार ॾिनो। पलीजो सिंध में जागीरदारी निज़ाम जो सख़्तु मुखालिफ़ हो। हीअ अवामी नेशनल पार्टी, सिंध मुतहदा महाज़, सिंध क़ौमी इतिहाद, बज़म सूफ़िया सिंध, पोनम, सिंध अदबी संगत जे बानी अॻुवाणनि मां हो। ही अवामी तहरीक, सिंध आरी तहरीक, सिंधियानी तहरीक, सिंधी शागिर्द तहरीक, पाकिस्तान जमहूरी इतिहाद जो बानी अॻुवाण हो। रसूल बख्श पलीजो सिंध जे सियासत जो मुतरक किरदारु रहियो आहे। वन यूनिट ख़िलाफ़ तहरीक में इन सिंधी अदीबनि, सिंधी अदबी संगत सां गॾु सियासी मैदान में साईं GM सैद, कामरेड हैदर बख्श जतोई ऐं काज़ी फैज़ मोहम्मद सां गॾिजी सरगर्मियुनि सां हिसो वरितो। जॾहिं 1968 में साईं GM सैद अयूबी मार्शल लॉ दौरान हिकु वॾे आर्ज़े जी नज़रबंदी खां पोइ आज़ादु थी सियासत खां किनारा कशी जो ऐलान करे बज़म सूफ़िया सिंध क़ाइमु कई त साईं GM सैद इन तंज़ीम जो सदर ऐं रसूल बख्श पलीजो सेक्रेटरी बणियो। सियासत जी शुरुआत 1953 में सिंध हारी कमेटी खां कई, जीअं बाद 1964 में नेशनल अवामी पार्टी में शामिल थियो। कुझु आर्ज़ो बज़म सूफ़िया सिंध जो जनरल सेक्रेटरी रहियो। गॾोगॾु सिंधी अदबी संगत में सरगर्म रहियो। उन खां सवाइ सिंध मुतहदा महाज़ में बि हिसो वरिताईं। वन यूनिट ख़िलाफ़ हलंदड़ तहरीक में बि सरगर्म रहियो। 5 मार्च 1970 में अवामी तहरीक नाले पार्टी जो बुनियादु विधाईं। 14 मार्च 1970 में सिंध जे ज़मीननि जी सस्ती विकिरे या नीलामी ख़िलाफ़ तहरीक हलाई। काराबा डैम ख़िलाफ़ तहरीक, इंटीग्रेटेड थल कैनाल तहरीक, सिंध वाटर लिस्ट तहरीक ऐं शहरी दहशतगर्दी ख़िलाफ़ तहरीक में पिणु भरपूर हिसो वरिताईं। पलीजो साहब पंहिंजी सियासत जे करे केतिरा ई साल जेल में रहियो। तिन्हनि में 1959 में वन यूनिट ख़िलाफ़ तहरीक में हिसो वठण जे करे 9 महीना जेल में रहियो। 1973 में आइन ते तनक़ीदी मज़मून लिखण जे करे PDR तहत 11 महीना जेल में रहियो। 1978 में ज़ुल्फ़िकार अली भुट्टो खे फांसी जी सज़ा मिलण ते MRO 16 तहत गिरफ़्तार करे 6 महीना जेल में रहियो। 1979 में ज़ुल्फ़िकार अली भुट्टो खे फांसी ॾियण खां 3 महीना अॻु ऐं 3 महीना पोइ ताईं जेल में रहियो। ही जनरल अयूब ऐं जनरल ज़ियाई अमृतनि दौरान 11 साल जेल में रहियो। सिंधी अदब जे मैदान में रसूल बख्श पलीजे जो शुमार सफ़ी अवल जे लेखकनि निकादनि में थिए थो। पलीजो सिंध में शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जो पिणु वॾो पढ़ाकू हो। विरागे बाद सिंधी अदब में तरक़ी पसंद अदबी लहर उभरी, जंहिंजो अदबी हवाले सां मणेदार शेख अयाज़ हो, जंहिंजे ख़िलाफ़ वॾी वाहवाला कई वई। तरक़ी पसंद अदब ऐं ख़ासि करे शेख अयाज़ ते जॾहिं शाइरी, अदबी ऐं फ़ख़्री हमला कया, उन अयाज़ जी शाइरीअ खे इलाहाद ऐं कुफ़र जी शाइरी करार ॾिनो त उन दर में इब्न हयात पांवर ऐं मौलाना गिरामी सां गॾु रसूल बख्श पलीजे उन बेहद तनक़ीद जा बुखिया उडोड़े फ़ख़्री गहराई सां किताब अंधा ऊंधा वेज ज़रिए खेनि जवाबु ॾिनो। साॻी रजत पसंद टोले 60 वारे ॾहाके में साईं GM सैद जे किताबनि पैगाम लतीफ़ ऐं जीअं ॾिठो आहे मूं ते बि सख़्तु तनक़ीदूं कयूं ऐं मज़मून लिखिया त पलीजे उन गढ़ो ख़िलाफ़ जानदार मज़मून संदसि मशहूर किताबनि मां सबूत थींदो दरावरनि जा धक, जुन जुड़ागढ़ जरायो, पसे ॻाढ़ा गुल, अवां जी पुॼाणा, कोट लिखपत जो क़ैदी, सियासी अदब जुल्द 1, जुल्द 2, जुल्द 3 मशहूर आहिनि। पलीजे साहब 4 शादियूं कयूं, जिन्हनि मां संदसि पहिरीं घरवारी पलीजे ख़ानदान मां आहे, जॾहिं त ॿी घरवारी कश्मीर राणा आहे। संदसि 3 घरवारी नायमारे फनकारा ज़रीना बलोच हुई, जॾहिं संदसि 4थी शादी नायमारे कहाणीकार नसीम थेबो सां थी। रसूल बख्श पलीजो साह ऐं फुफड़नि जी बीमारी में मुब्तला हो। डिघे वक़्त ताईं बीमार रहण खां पोइ ख़मीस जे ॾियारे 7 जून 2018 ते 88 वरनि जी ॼमार में कराची सिंध में लाॾाणो करे वियो। खेसि जुंगशाही वेझो संदसि अबाणे ॻोठ मगर खान पलीजो में दफ़न कयो वियो। साथियों, दोस्तों, अचो त पाण खे हिन नंढड़ी ऊंदाहियूं कोठियूं जंहिंमें दुश्मन असांखे बंदि करे छॾियो आहे, तंहिंखे टोड़े ॿाहिरि निकिरूं। अमन
दोस्ती, सच्चाई, वुसअत नज़र। लतीफ़ जे गाल में ये थे त लतीफ़ जे बोली में मानू चवन त हे जे आया हेर से अग न ॾिठा कॾहिं। अहिड़ा माण्हू पैदा थियनि जिन खे ॾिसी माण्हू चवनि त सिंध में हिन क़िस्म जा माण्हू अॻे पैदा ई कोन थिया, हीअ जिन्स किथां आई? उहा जिन्स जेका नायाब हुजे, जंहिंजो मिसाल सिंध जे पूरी तारीख़ न ॾेई सघे, अहिड़नि नौजवाननि, मर्दनि, औरतनि, ॿारनि, ॿुढनि ऐं वॾनि ऐं नंढनि जी ज़रूरत आहे। हिकु नओं नस्ल, हिकु नवां माण्हू, हिकु नवां दिमाग़, नई तहज़ीब, नई सक़ाफ़त, नओं फ़िक्र ऐं नओं अमल। दोस्तों उमेद त असांजी अॼु जी वीडियो तव्हांखे ज़रूरु पसंदि आई हूंदी। अहिड़ी वधीक वीडियो ॾिसण जे लाइ असां यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं बेल आइकन जे बटन ते ज़रूरु दॿाइजो, जीअं असांजी ईंदड़ हर वीडियो जो नोटिफिकेशन अव्हां ताईं पहुची सघे। त पोइ असांखे ॾींदा इजाज़त। ख़ुदा हाफ़िज़।